मोरे में म्यूनिसिपल मुलाजमन पारां वधियल पगार न मिलण खिलाफ ॻिचीअ में सुकल मानी ऐं बसर ॿधी अनोखो एहतजाज कयो। उन मौके ते अॻवाननि चयो त हर खाते खे वधियल 15% पगार गुज़िरियल 5 महीननि खां मिली रही आहे, पर मकानी खाते जे मुलाज़मनि खे वधियल पगार नथी मिले। 15% पगार जेकी सॼे सिंध खणे पई ऐं असांखे लोकल गवर्नमेंट खे गवर्नमेंट ऑफ सिंध नथी ॾिए। महिरबानी करे असांखे उहा 15% ॾिनी वञे, असां मुलाज़मनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। साईं मुराद अली शाह खे अपील आहे त महिरबानी करे असांखे 15% पगार ॾिनी वञे, जीअं असांजे मुलाज़मनि मां बेचैनी ख़तमु थी वञे। हुननि चयो त मकानी खातनि जे मुलाज़मनि सां नाइंसाफ़ी कई पई वञे। साईं मुतालबो इहो आहे, साईं वॾे वज़ीर 15% पगार वधाई, पर हे असांखे न ॾिनी अथनि। शाहपुर में थी आहे, नवाबशाह में थी आहे, साईं दौलतपुर में थी आहे। अॻवाननि मुतालबो कयो त ॿियनि खातनि जी मकानी खातनि जे मुलाज़मनि खे बि वाधू पगार ॾेई बेचैनी ख़तमु कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk